नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे मीरपुर ख़ास खां ख़बर ॾींदा हलूं त मीरपुर ख़ास जी रवासण माला मेघवाड़ जंहिं मज़हब मटाए प्यार जो परणो करे छॾियो आहे, जंहिंजो इस्लामी नालो मारिया आहे, जंहिं ग़ुलाम हैदर सां शादी कई है। मुंहिंजो नालो ग़ुलाम हैदर आहे, हिन जो नालो मारिया आहे। शुरू में पहिरियां हिन जो नालो जेको हो माला हो, हाणे हिन जो नालो मारिया आहे। असां 8 महीना फ़ोन ते ॻाल्हायासीं, उन खां पोइ असांजी मोहबत थी, प्यार थियो पाण में। तक़रीबन पोइ जुड़े शहर ताईं पाण हली करे आई मूं वटि, मूंखे चई हाणे तव्हां हलूं था। त उन खां पोइ असां उतां पंहिंजी मर्ज़ी सां निकितासीं। पहिरीं आयासीं, इस्लाम क़बूल कयो पंहिंजी मर्ज़ी सां, उन खां पोइ निकाह कयो मूंसां पीर सरंदी वटि। जी न, इहे मनगढ़ंत कहानियूं आहिनि। न मूं वटि हथियार हुआ न कुझु, पंहिंजी मर्ज़ी सां छोकिरी पाण मुंहिंजी गाॾी में अची वेठी, उन खां पोइ मूं तां गाॾी रवानी कई आहे। न हथियार न कुझु, असां सिर्फ़ु अकेलो ई हुयो। जी उन्हनि असांखे सुठो तहफ़ुज़ ॾिनो आहे, हू सही बिल्कुलु पंहिंजो रवैयो उन्हनि असांखे तहफ़ुज़ फराहम कनि। मुंहिंजी धीउ खे वठी विया, अगवा करी विया आहे, हिनखे ज़ाहिर करे ॾियो महिरबानी करी। ही वॾा वॾा माण्हू आहे, सभिनि खे इमरान ख़ान पुटा वारा सभिनि खे चओ महिरबानी करे मुंहिंजी धीउ खे पिछले अदा अगवा करे विया आहे। हाणे मूं में एतिरी हिमत कोन्हे बा, हा मुंहिंजो साह निकिरे पियो। हाणे मुंहिंजी धीउ नंढड़ी आहे बा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।